ये एक हकीकत आहे त असीं मुर्दा परस्त क़ौम आहियूं। कंहिंजे जीअरे सार लहण असांजी शायद फितरत में ई शामिल न आहे। हाँ, असांजी फितरत में इहो ज़रूर शामिल आहे त कंहिंजे मरण बाद उन ते सेमिनार ज़रूर कोठाईंदासीं, मकाला पढ़ंदासीं, वरसियूं मल्हाए संदसि ज़िंदगीअ ते रोशनी विझंदासीं। पर जीअरे उन जे हाल ते रहम खाइण ॼण त गुनाह सम्झंदासीं। ही को दग वेंदड़ दरवेश या फ़कीर न, बल्कि सन 1900 वारे ॾहाके खां 2000 वारे ॾहाके ताईं सिंध जी सरज़मीन ते लगातार 20 साल सूफ़ी गीतनि खे अर्पीदड़ सिंध जो महान सूफ़ी फनकार सोढल फ़कीर लगारी आहे, जंहिंजी अहिड़ी हालतुनि वारी वीडियो मंज़र आम ते अचण बाद हर शख़्स ॾुख में वरतल आहे। सोढल फ़कीर लगारी सवें सूफ़ी गीत ॻाए पंहिंजे दर्दीले आवाज़ खे रेडियो तोड़े सिंधी टीवी चैनलुनि जी ज़ीनत बणायो। खेसि नौजवान पुट केतिरो ई अरसो जिगिर, फिफड़नि ऐं पेट जी बीमारियुनि सां विढ़ंदे विढ़ंदे हैदराबाद जी हिक अस्पताल में ज़िंदगी जी जंग हाराए वियो। अहिड़े सानहे खां बाद ऐं दुनिया जी सितम ज़रफ़ियन सां विढ़ंदे विढ़ंदे आख़िरकार सिंध जो हिकु वॾो नालो अची फाटल कपड़नि ऐं टुटल जुतियनि ताईं पहुतो। अफ़सोस, इन मुर्दा क़ौम जे विच में हू अहिड़े हाल में ज़िंदगी बसर करे रहियो आहे। सिंध जे साझावंदनि, दानिशवरनि, सहाफ़ियनि, वकीलनि तोड़े सिंध वासियुनि खे अपील थी कजे त हिन सूफ़ी फनकार जी मदद करे हिन जे अहिड़े हाल ते रहम खाओ।